नाज़रीन, घारो में एहसास कफ़ालत सेंटर ते पैसा न मिलण खिलाफ औरतनी मर्द ने एहतजाज किया है। तफ़सील बुधा रहा है ख़ालिद अज़ीज़ चतोई। इन वक्त असां एहसास किफ़ालत प्रोग्राम घारो जो सेंटर ते मौजूद आहियूं, जो बंद किया वियो है। उनका पोयां हिते वड़ी तादाद में लेडीज़ ऐं मर्द हिते जमा थिया आहिनि। जॾहिं त ही ॿाराड़ी खां ईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे हिते जमा थिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, असां हिते कान सो असीं 3-4 ॾींहंनि खां दर बदर आहियूं। रोज़ाना ईंदा आहियूं। असांजी नियाण बच्चा हिते ईंदा आहिनि, दर बदर थींदा आहिनि, बुखनि उन्हनि मरंदा आहिनि, काड़नि गर्मियुनि में मींहंनि में ईंदा आहिनि। जॾहिं अचूं था कि सेंटर बंदि आहे, सेंटर बंदि आहे, सेंटर बंदि आहे। साईं, हिन खे छा कहिड़ो हाल तव्हां प्रोग्राम कढियो आहे? हीउ प्रोग्राम न आहे, ग़रीबनि जी मदद न आहे, बल्कि ग़रीबनि खे पिनाण ऐं दर बदर करणु आहे। घुरायो पोइ असांखे हिते दर बदर बचन करियो वेठा आहिनि। कंहिंखे कोन था इहो कोन, जेको अचे थो सोचे थो त बाबा इहो बंदि आहे, हीअं हीअं असीं रोलण में अचो, हिते दर बदर थियो। हिते मूंखे इलाही टाइम थी वियो आहे, तकरीबन 3-4 महीननि खां मथे टाइम थी वियो आहे। ठीक है, तॾहिं दर उते ढोड़ाए दर उॾा मूंखे ढोड़ कराइनि। हूँ ख़र्च जाम करी वई आहियां, 6,000-7,000 ख़र्च करी सघी आहियां। न को मुंहिंजा बेनज़ीर जा मिले, न को मूंखे ही था मिलनि। ढोड़ा जो ॾींहुं करीनि था, को मिसल असांजो हिल नथा करीनि। असांजा रोज़गार सभु बंदि करे छॾियो आहिनि। असांजा वीचारा मर्द वेठा आहिनि घर में, असांजो को मिसलो हिल करियो। सना सना असांजा बच्चा आहिनि, सो किथां खाइनि किथां पीअनि। 2-2 3-3 ॾींहं असीं चुल्हो कोन ॾुखाईंदा आहियूं। महिरबानी ख़ातिर करियो, असांखे रोलायो न। जी बिल्कुल, हिते जे जेके मुतासिर औरतूं ऐं मर्द जेके हिते एहसास किफ़ालत जो जेको वज़ीफ़ो वठण जे लाइ हिते गॾु थिया आहिनि, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो। उन्हनि जो इहो ई चवणु हो त असांखे हिते मुसलसल तज़लील जो निशानो बणायो पियो वञे। सेंटर खे मुख़्तलिफ़ हंधनि ते तब्दील करे असांखे जेको जो तंग कयो पियो वञे। ऐं हितां खां असां पहिरें पंधु परे परे खां हिते असां अची पहुता आहियूं। उन बावजूदि अॼु असांखे चयो पियो वञे तव्हां फलाणे शहर वञो। असां ग़रीब माण्हू हिते जीअं थी पहुता आहियूं, त असां ॿिए शहर कीअं पुॼी सघूं था। कैमरामैन बाबन आशवाणी सां गॾु ख़ालिद अज़ीज़ जतोई, मेहरान टीवी न्यूज़ घारो।